नाज़रीन, अहम ख़बर शामिल कंदासीं। सिंध असेंबली जो इजलास हिन वक़्तु जारी आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ सवालनि जवाबनि जो वक़फ़ो थियो आहे। 35,000 खां वधीक वण पोखे चुका आहियूं। MP सैद हसन शाह जवाबु ॾिनो आहे। माहौलियात खाधे बाबति सवालनि जवाबनि जो वक़फ़ो थियो। 6,900 मैंग्रोव्स पोखिया आहिनि। हिकु मैंग्रोव 4 वणनि जेतिरी कार्बन डाइऑक्साइड खणंदा आहिनि। माहौलियात खाधे बाबति सवालनि जवाबनि जो वक़फ़ो थियो, जंहिंमें ॿुधायो वियो त 40,000 गाॾियूं जेके माहौल ख़राबु कंदियूं आहिनि उन्हनि खे चालान कयो वियो आहे। अहिड़ियूं 8 मशीनूं कराची जे लाइ मौजूदु आहिनि, जेके गाॾियुनि खे चेक करण जे कम में ईंदियूं। कराची समुंड में पाणी नेकाल करण जे लाइ असांजा ट्रीटमेंट प्लांट्स कमु करे रहिया आहिनि। उते हली तस्दीक बि करे सघिजे थी। नाज़रीन, अहम ख़बर शामिल कयो पिया। सिंध असेंबली जो इजलास हिन वक़्तु हलंदड़ आहे, जंहिंमें ॿुधायो वियो आहे त 35,000 खां वधीक वण पोखिया विया आहिनि। माहौलियात खाते बाबति सवालनि जवाबनि जो वक़फ़ो थियो, जंहिंमें ॿुधायो वियो त 6,900 मैंग्रोव्स पोखिया विया आहिनि। हिकु मैंग्रोव 4 वणनि जेतिरी कार्बन डाइऑक्साइड खणंदा आहिनि। 40,000 गाॾियूं जेके माहौल ख़राबु कंदियूं आहिनि उन्हनि खे चालान कयो वियो आहे। अहिड़ियूं 8 मशीनूं कराची जे लाइ मौजूदु आहिनि, जेके गाॾियुनि खे चेक करण जे कम में ईंदियूं। कराची समुंड में पाणी नेकाल करण जे लाइ असांजा ट्रीटमेंट प्लांट्स कमु करे रहिया आहिनि। उते हली तस्दीक बि करे सघिजे थी।